अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। पाणीअ जी खोट खां उहे माण्हू घणो क़दुरु वाक़ुफ़ु आहिनि जिन जो गुज़रान ॿनी ॿारे ते मालवंद माण्हू आहिनि, आबादगार आहिनि। उन्हनि खे त ख़बर आहे त पाणीअ जी केतिरी शदीद खोट आहे। पर हीअ ॻाल्हियूं आउं उन्हनि माण्हुनि लाइ बि करे रहियो आहियां जिन खे इहा हिन वक़्त ताईं ख़बर न पइजी सघी आहे त सिंध में पाणीअ जी का शदीद खोट आहे। सिंध में पाणीअ जी तमामु हिकु तरफ़ शदीद खोट आहे त ॿिए तरफ़ पंजाब पंहिंजे हिसे खां बि वधीक पाणी खणी चुको आहे। 1991 जे मुआदे तहत जेतिरो पाणी उनखे मिलणो हुयो उन्हनि खां बि वधीक। उन सां गॾोगॾु डैम जेके आहिनि उहे बि भरिया पिया वञनि हिन मुंद में। इन सिलसिले में नाम्यारे दानिशवर नसीर मेमण जो अॼोकी 9 जून वारी कावश अख़बार में जेको मज़मून छपियो आहे उहो ख़ुदि मुख़्तलिफ़ माण्हुनि लाइ अखियूं खोलींदड़ आहे, जंहिंखे चइजे त आय ओपनर आहे। नसीर मेमण हिन में लिखियो आहे त गुड्डू बैराज ते पाणीअ जो वहकिरो वधीक घटिजी 74,500 क्यूसिक थी चुको आहे। 1991 जे आबी मुआदे हेठि अॼोके ॾींहं ते सिंध ऐं बलूचिस्तान खे गुड्डू बैराज ते मजमूई तौरु 1,08,340 क्यूसिक पाणी मिलणु घुरिजे हा। ईअं गुड्डूअ ते सिंध ऐं बलूचिस्तान खे पंहिंजे हिसे खां 31% घटि पाणी मिली रहियो आहे। गुज़िरियल साल अॼोके ॾींहं ते गुड्डूअ ते लॻभॻि ॿीणो पाणी वही रहियो, यानी गुज़िरियल साल जी ॻाल्हि करे त 1,43,000 क्यूसिक पाणी जेको हुयो उहो वही रहियो। उन सां गॾोगॾु ॿिए पासे इन्हनि ई हालतुनि में तरबेला डैम में 29,000 क्यूसिक ऐं मंगला डैम में 16,700 क्यूसिक पाणी ज़ख़ीरो कयो पियो वञे। हिकु तरफ़ पाणीअ जी खोट आहे, ॿिए तरफ़ डैमनि में पाणी छॾियो पियो वञे, उन्हनि खे भरियो पियो वञे। अक़त थी आहे त तमामु जेको सो मथे बर्फ़बारीअ खां पोइ जेकी गर्मीअ पद जे करे, गर्मी वधण जे करे उॾी बारिशूं बि थींदियूं, उन सां गॾोगॾु उहो पाणी बि ईंदो छो त उहा बर्फ़ रिझंदी जबलनि तां वरी बि हेठि ईंदी। उन सां गॾोगॾु इन दौरान ई सिंधु नदीअ मां झेलम चनाब ज़ोन खे लिंक केनालनि ज़रिए 28,500 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे, जॾहिं त इन ई ज़ोन खे मंगला डैम मां पाणी फराहम करे सघिजे थो। लिंक केनालनि में पाणीअ जो मिक़दार रोज़ानो वधी रहियो आहे। अहिड़ी तरह तरबेला ऐं मंगला डैम ॿिन्ही में पाणीअ जे ज़ख़ीरे में पिणु इज़ाफ़ो कयो पियो वञे। सिंध में हिन वक़्तु फ़सलनि खे ख़रीफ़ लाइ पाणीअ जी शदीद ज़रूरत आहे। हिन वक़्तु तरबेला में 1 मिलियन एकड़ फुट ऐं मंगला डैम में 2.5 मिलियन एकड़ फुट पाणीअ जो ज़ख़ीरो मौजूदु आहे। इन सिलसिले में वधीक नसीर मेमण लिखे थो त लिंक केनालनि खे तेसिताईं बंदि रखणु घुरिजे जेसिताईं गुड्डूअ ते सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मिलणु शुरू थी वञे। ॿी सूरत में सिंध में ख़रीफ़ जे फ़सुलनि ते सख़्तु नाकारी असरु पवंदो। सिंध हुकूमत खे हाणे रिवायती ख़तो क़िदाबत खां मथां ई सतह ते इहो मामिलो उथारणो पवंदो, न त सिंध खे जून में घुर्बल पाणी न मिली सघंदो। पाणीअ जी खोट बाबति नसीर मेमण वधीक लिखियो आहे त अप्रैल जी मुंद में अरसा जी सलाहकार कमेटी गजाणी थी हुई, जंहिंमें ख़रीफ़ जी मुंद में दरियाई निज़ाम में सरासरी तौरु 15% खोट जो काथो लॻायो वियो। पर हाणे नौबत इहा आहे जो डैमनि में पाणी मौजूदु हुजण जे बावजूदु 30% खां वधीक खोट थी आहे। जून जे ॿिए ॾहाके में ख़दशो आहे त खोट जो मिक़दार अञा बि वधी वेंदो, छो त उन वक़्तु सिंध ऐं बलूचिस्तान जे गुज़िरियल गॾियल इंडेंट जेका आहे 1,35,000 क्यूसिक खां वधी वेंदी ऐं काल्ह तरबेला मां छोड़ वधाए 1 लख क्यूसिक कयो वियो आहे। पर उनखे बि गुड्डूअ ताईं पहुचंदे हफ़्तो त लॻी वेंदो ऐं उते पहुचण ताईं रस्ते में लिंक केनाल वाह ज़ियान ऐं चोरीअ खां पोइ 75 खां 80,000 क्यूसिक मस वञी पहुचंदो। हुन विच में काबुल जे वहकिरे मां कुझु वाहरी थी तॾहिं बि लखनि क्यूसिक ई पहुचंदो ऐं खोट जो सैकड़ो बरक़रार रहंदो। हिन सदीअ जे मुंड खां अरसा हर साल पाणीअ जी खोट करार ॾेई पाणीअ जी विर्छ 1991 वारे ठाह बदिरां टिरुखी फार्मूले हेठि कंदी आहे, जंहिंमें सिंध खे पंहिंजे हिसे खां घटि पाणी मिलंदो आहे। हिन साल त अचरज वारी ॻाल्हि इहा थी आहे जो मई ऐं जून जे महीननि में डैमनि में पाणी ज़ख़ीरो कयो पियो वञे, जॾहिं त मथां चौमासे जी मुंद में ॿोॾ वहकरण लाइ डैमनि में गुंजाइश रखणी हूंदी आहे। डैमनि में इहा गुंजाइश रखबी आहे त जेकॾहिं वधीक बरसातूं पइजी वियूं, तूफ़ानी क़िस्म जूं शदीद बारिशूं थियूं त उहो पाणी डैमनि में ई स्टोर कबो आहे, पर उन्हनि खां हटी करे हिन मुंद में ई ज़ख़ीरो कयो पियो वञे। डैमनि में ज़ख़ीरो जुलाई में करणु घुरिजे हा। सिंध खे हिन वक़्तु कमंद, फुटी, सारियुनि, अंबनि ऐं मुदाइतित भाॼियुनि लाइ पाणी घुरिजे। हिन साल पाणीअ जी सूरताल गुज़िरियल साल जहिड़ी संगीन न हुई। गुज़िरियल साल मार्च जे विच ताईं डैमनि तरो वञी वरितो। गुज़िरियल साल जे सोकड़े वारी सूरताल जी भेट में हिन साल मौसमी सूरताल घणी बहितर आहे। मार्च जे विच खां मुल्क जे उतरनि इलाइक़नि समेत सॼे मुल्क में सुठा वसकारा थिया आहिनि। गिलगित बल्तिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में सुठा मींहं वसण सबबि डैमनि जी मथां वारी जाबलू पटीअ मां वहकिरा दरियाहनि में लथा। उन करे डैमनि में पाणीअ जी सूरताल गुज़िरियल साल जी भेट में काफ़ी बहितर आहे। गुज़िरियल साल अप्रैल में इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी यानी अरसा
अप्रैल में दरियाई निज़ाम में 43 सैकड़ो पाणीअ जी खोट जो ऐलान कयो हो ऐं अप्रैल में इरसा रुगो पीअण जो पाणी वाहन में छॾण जो ऐलान कयो हो। जॾहिं त मार्च में मौसमियात खाते सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब जे केतिरनि ई ज़िलनि में ॾुकार जी अॻकथी कई हुई। इन सिलसिले में लिखियो त नसीर त पंजाब जी भेट में सिंध में ख़रीफ़ जी पोखी अॻु में शुरू थींदी आहे। तंहिं करे सिंध में ख़ासि करे लाड़ में मार्च ऐं अप्रैल जे महीननि दौरान पाणीअ जी खोट वणनि कमंद अंब ऐं भाॼियुनि लाइ हाञेकार साबित थींदी। मौसमियाती अॻकथीअ मूजिबि हिन साल गर्मीअ जो पद जेको आहे सभ खां गिलगित बल्तिस्तान कश्मीर ऐं उत्तर ख़ैबर पख्तूनख्वा में वधंदो। गर्मी पद जे नक्शे मां ज़ाहिर थिए थो त सिंध जा समूरा ज़िला बि रवाजी खां वधीक गर्मी पद जे वकड़ में रहंदा। मई जी पछाड़ी ऐं जून जे मुंड में सिंध में गर्मी पद में शदीद वाध नज़र आई। हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो जो जॾहिं दादू में गर्मी पद 52.5 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। उतरनि इलाइक़नि में गर्मी पद ईंदड़ ॾींहनि में वधण जो इम्कानु आहे। गिलगित बल्तिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा जे मथां इलाइक़नि में गर्मी पद वधण सां सिंधु दरिया ऐं जाबलू जेको परतो नदियुनि जो वहुकुर थिए थो उन जो तयन थींदो। इन सिलसिले में नसीर वधीक इहो लिखियो आहे त पाणीअ जी खोट जेका आहे उन बारे में सिंध हुकूमत खे छा करणु घुरिजे। हुन वक़्तु चयो हीउ वक़्तु रस्मी बयानबाज़ी जो नाहे। सिंध हुकूमत खे तुर्त उपाउ वठणु घुरिजनि। पाणीअ जी खोट बाबति जेके सियासी नतीजा उघरा निकिरी सघनि था। सिंध सरकार पंहिंजी कारकर्दगीअ सबबि अॻे ई अवामी रद्देमल जे वर चढ़ियल आहे। मथां पाणी वारे मामले ते उन जी का चिटी अॻु भराई नज़र न पई अचे। चिटी अॻु भराई नज़र न अचण सबबि सिंध वासियुनि में निंधड़काप जो अहसासु सघारो थी रहियो आहे। पंजाब सरकार पंहिंजी होॾ ते क़ाइमु आहे ऐं उनखे सिंध सां थींदड़ वेधनि जो को अहसासु न आहे। सिंध सरकार जे वफ़ाक़ में हुजण सां सिंध खे कहिड़ो फ़ाइदो थींदो। नसीर मेमण इहो बि चयो आहे त हीउ जेको पाणीअ जी खोट जो मामिलो आहे उहो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में उथारणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत खां सिंध हुकूमत खे घुरिजे त वफ़ाक़ी हुकूमत खां इहा ॻाल्हि मञराए त सिंध खे इंडेन जो पाणी चश्मा बदिरां गुड्डू बैराज ते ॾिनो वञे। चश्मा खां गुड्डू ताईं पहुचंदे पाणीअ खे 5 ॾींहं लॻी था वञनि ऐं आम शिकायत इहा बि रहे थी त रस्ते में तौसा गुड्डू बैराज जे विच में पाणीअ जो वॾो मिक़दार चोरी पिणु कयो वञे थो। ॿियो त सिंध हुकूमत खे पाणीअ जे घोटाले वारो मामिलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में खणी वञणु घुरिजे। बदकिस्मतीअ सां उन अहम इदारे जो टिमाही इजलास को ठाहियो ई नथो वञे। आइन मूजिबि इन इदारे जो इजलास हर 3 महीननि में थियणु घुरिजे। गुज़िरियल भेरे इन जो इजलास 29 अप्रैल 2025 ते कोठायो वियो हो जॾहिं सिंध में तकरारी वाहन ते धरणो लॻल हो। सिंध जा पाणीअ सां लाॻापियल ॿिया मामला बि काउंसिल वटि पयल आहिनि जिन बाबति का बि अॻु भराई न पई थिए। सिंध खे काउंसिल वटि इहो मामिलो खणी वञणु घुरिजे त जीअं गुड्डूअ वटि सिंध ऐं बलोचिस्तान जो पाणी चनाब जेहलम ज़ोन ॾांहुं न मोड़ियो वञे। हिन वक़्तु पंजाब जी ज़रूरत जो पाणी उनखे मंगला मां ॾिनो वञे थो। मंगला डैम में 2.5 मिलियन एकड़ फुट पाणी हूंदे बि वधीक पाणी उन में ज़ख़ीरो कयो पियो वञे जेका सिंध सां सही सिधी नाइंसाफ़ी आहे। पाणीअ जी खोट बाबति पाणी माहिर नसीर मेमण जो मज़मून जेको आहे उन जा मुख़्तलिफ़ टुकड़ा मूं तव्हांखे ॿुधाया ऐं मुख़्तलिफ़ जॻहुनि ते असांजा जेके बैराज आहिनि कमांड एरिया आहे जिन जी दादू कैनाल आहे असांजो जेको आहे गुड्डू बैराज आहे राइस कैनाल आहे हुन सां गॾोगॾु सैफुल्ला मक्सी कैनाल आहे उन्हनि सभिनी कैनालनि जी सूरताल साॻी आहे। अञा ईंदड़ कुझु ॾींहंनि में वधीक ख़राबु थींदी ऐं सिंध में तमामु घणा माण्हू परेशान थींदा मुज़ाहिरा थींदा एहतियात थींदा। उनखां अॻु ई बहितर आहे त सिंध हुकूमत वफ़ाक़ सां ॻाल्हाए पाणीअ जी खोट वारो मामिलो हल कराए। अॼोके विलाग में एतिरो ई। वरी कंहिं ॿिए विलाग में नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अलाह वाही।